नाज़रीन, मीरपुर बठोरो में रिपोर्ट कर रहा है लाल बख्श खड़क। मीरपुर बठोरो में नए साल की आमद ते मददगार ग्रुप पारां शानदार मच कचहरी मशहूर सुरंदे नवाज़ उभरंदड़ फनकार मंसूर खास के लिए महफिल मचाए छड़ी। खबर मूजिब मीरपुर बठोरो में साल 2026 की आमद के मौके ते मददगार ग्रुप के सरवाण ताबे अली कमरानी की अगवानी में सिंध की सकाफ़त उजागर करने लाइ शहर के पब्लिक पार्क में शानदार मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जैमें सिंध के नाले वारनि ऐं मशहूर अवॉर्ड याफ़्ता फनकारन सरंदी नवाज़ मोहम्मद हसन मला ऐं उभरंदड़ नौजवान फनकार मंसूर खास के लिए पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल मचाए छड़ी। जॾहिं त भांसरी नवाज़ इरफान ऐं अरबाब खोसे पिण खूब दाद हासिल कयो। और इह मौके ते मच कचहरी में शहर जा सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत क़ौम परस्तनि ऐं शहरनि बड़े आंगम में शिरकत कई। बे तरफ़ मच कचहरी जो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदड़ सोशल वर्कर मददगार ग्रुप जे सरवाण ताबे अली कमरानी ॿुधायो त मददगार ग्रुप पारां मुनक़िद कयल मच कचहरी में सकाफ़ती वेचार सुघड़नि की ॿोली ऐं नए साल जूं उमंगूं हिन कचहरी जो ख़ासि मर्कज़ रहियूं। इन चयो त हिन कामयाब प्रोग्राम जे पोयां मददगार ग्रुप जे मिड़नी दोस्तनि जी अणथक महिनत खुलूस ऐं पंहिंजी धरतीअ सां लगाव शामिल आहे। उन वधीक चयो त सकाफ़ती क़ौमुनि जी सुञाणप आहे ऐं जॾहिं नौजवान पंहिंजे वरसे जी मालिकी कनि था त मुस्तक़बिल रोशन नज़र अचे थो। शहरुनि जो ताउन रहियो त मददगार ग्रुप पारां अहिड़नि प्रोग्रामनि ज़रिए पंहिंजी सकाफ़त खे वधीक उजागर कयो वेंदो।